तव्हांखे ॿुधाईंदा हलूं बेतमादी रिथ खां अॻु इस्लामाबाद में सियासी जलसा रोकण लाइ सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़, सरदार अख्तर मिंगल ऐं ॿिया अदालत पहुता। जॾहिं त चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स ॾिना त हीउ सॼो क़ौमी मसइलो क़ौमी असेंबली जो अंदरूनी मामिलो आहे, तंहिं करे असेंबली जी जंग असेंबली अंदरि विड़ी वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त अदालत खे ॾिसणो आहे त कंहिं इवेंट सबबि को वोट विझण खां महरूम न रही वञे। वोट कास्ट करणु मेंबरनि जो आइनी हक़ आहे। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त अदालत असेंबली जी कार्रवाई में मुदाख़लत नथी करे सघे। अदालत सिर्फ़ु इहो चाहे थी त कंहिंजो हक़ मुतासिर न थिए। अदालत पारां ऑपोज़िशन अॻवाननि मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त सिंध हाउस ऐं पार्लियामानी मेंबरनि ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे ऐं सिंध हाउस ते हमला कया विया। पीपी चेयरमैन जो चवणो हो त पार्लियामानी मेंबरनि जो हक़ आहे त हू पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु करे सघनि था। तव्हांखे ॿुधायूं पिया बेतमादी रिथ खां अॻु इस्लामाबाद में सियासी जलसा रोकण लाइ सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया बेतमादी रिथ खां अॻु इस्लामाबाद में सियासी जलसा रोकण लाइ सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी आहे। जॾहिं त ऑपोज़िशन अॻवान बि सुप्रीम कोर्ट पहुतल आहिनि। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सुभान खोसो सां। सुभान आगाह कजो, ऑपोज़िशन अॻवाननि मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अदम एतमाद वारे मामले खां पोइ जेका रिथ जमा कई अपोज़िशन, उन खां पोइ सुप्रीम कोर्ट बार काउंसिल पारां जेका सुप्रीम कोर्ट में रुजू कयो वियो, उनमें इहो मोकिल ॼाणायो वियो त ॿिन्ही धुर में छिकताइण वारी सूरताल तरीक़े सुप्रीम कोर्ट पंहिंजो किरदारु अदा करे। सुप्रीम कोर्ट में अॼु उन केस जी ॿुधणी रखियल हुई त अपोज़िशन जमायतनि जा अॻवान बिलावल भुट्टो ज़रदारी, मियां शहबाज़ शरीफ़, मौलाना फज़ल रहमान, अख्तर मिंगल समेत हिकु अहम अपोज़िशन जा अॻवान हुया। साबिक़ जेको वज़ीर आज़म आहे शाहिद खाकान अब्बासी, उन समेत जेके मुख़्तलिफ़ वज़ीर आज़म आहिनि, उहे बि जेको आहे ॿुधणी में शरीक थिया। उनमें जेको आहे ॿुधणी शुरू थी त जेको आहे चीफ जस्टिस पारां इहो चयो वियो, छाकाणि त कोर्ट में तमामु वधीक रश हुई, वॾे अंग में जेके माण्हू मौजूदु आहे, त चीफ जस्टिस चयो त अगरि हिन सूरत हाल में असां केस नथा हलाए सघूं, तंहिंजे करे जेके माण्हू कुर्सियुनि तां मथे बीठल आहिनि ऐं जिन माण्हुनि खे मास्क न आहिनि पातल, उहे माण्हू ॿाहिरि निकिरी वञनि। तंहिंखां पोइ जेको आहे सुप्रीम कोर्ट जी केस जी ॿुधणी शुरू थी त चीफ जस्टिस इहो वाज़े कयो त असां कंहिं बि सूरत में जेको आहे त इन सॼे मामलात में नथा अचणु चाहियूं, छाकाणि त इहे जेके जेका अपोज़िशन ऐं हुकूमती मामलात आहिनि इहे पार्लियामेंट में हल थियणु घुरिजनि। ऐं इहो वाज़े कयो सुप्रीम कोर्ट त कंहिं बि जेको आहे त मेंबर खे इहो कोई नथो रोके सघे पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु करे। ऐं इंतिज़ामिया खे बि जेको आहे सुप्रीम कोर्ट वाज़े इहे हुकुम ॾिना त उन ॾींहंनि ते सिक्योरिटी सख़्तु कई वञे ऐं अहिड़ो कंहिं बि क़िस्म जो को माहौल न जोड़ियो वञे जंहिं सबबु कंहिं बि जेको आहे मेंबर खे ॿाहिरि रोकियो वञे। उन टाइम जेको अटॉर्नी जनरल इहो चयो त जेको अपोज़िशन जो वकील हो, उन इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त जेको आहे स्पीकर आहे उन पारां 14 ॾींहंनि में आइनी तौर ते इजलास घुराइणो हुयो, पर स्पीकर पारां इजलास न घुरायो वियो आहे। जेका आइन जी भनकड़ी आहे, जंहिं ते अटॉर्नी जनरल इहो चयो त जेका साॻे ॾींहं ते इहे साॻी जेका अपोज़िशन जमायतूं आहिनि या असेंबली में जेके मेंबर आहिनि, उन्हनि पाण करारदाद वसीले इहो चयो त जेको आहे 22 23 ते जेको आहे OIC जो इजलास थींदो, तंहिंजे करे स्पीकर खे को बि मुतबादिल जॻह न मिली, तंहिंजे करे जेको इहो इजलास आहे इहो 25 ते मुक़ररु कयो वियो आहे। इन खां पोइ जेको आहे त जेका ॿुधणी आहे उहा 24 मार्च ते जेका मुलतवी कई वई आहे। ठीकु आहे, सुभाणे वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।